यो असां तव्हांजो कमु आहे त क़ौमी सवाल ते ॿारहीं आबादकारी जे सवाल ते अवाम दोस्त नुक़्ते नज़र रखंदे पूरे दोस्त नुक़्ते नज़र रखंदे ऐं लेनिन जेको असांखे सम्झायो असांजे अॻवान त हिकिड़े मज़लूम क़ौम जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ु आहे सोशलिस्ट जो त हुकुमरान तबिके जे पोरियत सां पंहिंजो तालुक़ न टोड़े ऐं हुकुमरान तबिके जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ु आहे त मज़लूम क़ौम जे हक़ अलहदगी जी बि हिमायत करे। पर मां सम्झां थी त पाण जॾहिं गॾियल इन्हनि सभिनी हालतुनि खे ॾिसंदासीं छो जो वर्ल्ड बैंक जा ई अंग अखर आहिनि त सिंध जी ऐं बलोचिस्तान जी औरत मुआशी तौर ते सफ़ा पोइ थिया त मूंखे ॿुधायो त मर्द जी हालत छा हूंदी उन जी फ़र्क़ु असां हूंदी न। पोरतन के बैन अवी ॾींहुं 1 मई ते हैदराबाद में खाबी धुर्जे पार्टियुनि सिंध हारी कमेटी वतन दोस्त जमहूरी पार्टी अवामी वर्कर्स पार्टी तबक़ाती जदोजहद अवामी जमहूरी पार्टी पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पोरियत मज़ाहमत जो गॾियल प्रोग्राम प्रेस क्लब हैदराबाद में कोठायो वियो जंहिंमें अॻवाननि खाबी धुर्जे इतिहाद जे अमकाननि ऐं रुकावटनि ते ॻाल्हि ॿोल थी। नौजवान साथियुनि पोरतन जे आलमी तराने इंटरनेशनल सां प्रोग्राम जी शुरुआत कई। अवामी वर्कर्स पार्टी के वफ़ाक़ी सेक्रेटरी बख्शल थलो चयो त अॼु पोरतन जो बैन अवी ॾींहुं आहे सो असांखे अॼोके ॾींहं ते सामरा जे सवाल ते वधीक ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे जेको पूरी धरती ऐं उन जे माहौल खे तबाह करे रहियो आहे। असांखे क़ौमी सवाल ते जदोजहद कंदे नस्ल परस्ती खां बचण जी ज़रूरत आहे। खाबी धुर्जे दरिया ते अल्लाह लाज़मी आहे त इख़्तिलाफ़नि खे ॿुधण सम्झण ऐं हल करण जी कोशिश खे नओं ऐं तेज़ कयो वञे। यो असां तव्हांजो कमु आहे त क़ौमी सवाल ते ॿारहीं आबादकारी जे सवाल ते अवाम दोस्त नुक़्ते नज़र रखंदे पूरे दोस्त नुक़्ते नज़र रखंदे ऐं लेनिन जेको असांखे सम्झायो असांजे अॻवान त हिकिड़े मज़लूम क़ौम जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ु आहे सोशलिस्ट जो त हुकुमरान तबिके जे पोरियत सां पंहिंजो तालुक़ न टोड़े ऐं हुकुमरान तबिके जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ु आहे त मज़लूम क़ौम जे हक़ अलहदगी जी बि हिमायत करे पाण रसूल ते हलंदे इहे नवां रस्ता ठाहींदासीं पर कल्चर ठाहिणो पवंदो। हुकुमरान तबिके वारो कल्चर हिकिड़ो जो कोन्हे त ज़ाती कचहरियुनि में वेहक में हिक ॿिए खे गारियूं ॾियण वरी सोशल मीडिया ऐं कॉर्पोरेट मीडिया में वरी गॾु बीठा हुजनि 3 महीना अॻ में हिक ॿिए खे गद्दार चवनि हिक ॿिए खे दुश्मन चवनि हिक ॿिए ते केस विझनि वरी गॾु थी वेठा हुजनि। असांखे पंहिंजे इख़्तिलाफ़नि खे निबेरण जो बि नओं तरीक़ो कढणो पवंदो। वुमेन डेमोक्रेट फ्रंट अॻवान आलिया बख्शल चयो त हिन इतिहाद में औरत तंज़ीमनि खे शामिल करण ते मां समूरनि तंज़ीमनि जी इथोराती आहियां। घरेलू पोरियोत घणो तणो औरतूं कनि थियूं जिन मां सिर्फ़ु सरमाएदार कमाइनि था। असांजा दोस्त लिबरल फेमिन्स खां छिरक खाई सोशलिस्ट फेमिन्स खां बि परे भॼनि था। वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे त सिंध ऐं बलोचिस्तान जे औरत सभ खां वधीक ॾुखी हालत में आहे। आख़िर में हिंदुस्तानी शाइर वद्रोही जो नज़म पिणु पेश कयो। पर मां सम्झां थी त पाण जॾहिं गॾियल इन्हनि सभिनी हालतुनि खे ॾिसंदासीं छो जो वर्ल्ड बैंक जा ई अंग अखर आहिनि त सिंध जी ऐं बलोचिस्तान जी औरत मुआशी तौर ते सफ़ा पोइ थिया त मूंखे ॿुधायो त मर्द जी हालत छा हूंदी उन जी फ़र्क़ु असां हूंदी न। त हीउ सॼो सिस्टम या ही जेको इनकलाब था असां चऊं असां तबक़ाती या मज़दूर इस्तेसाल तबक़ाती इनकलाब जी ॻाल्हि था कयूं छा उहो मुमकिन आहे सिंफ़ी अणबराबरीअ जे ख़ात्मे खां या असांजी जेके औरतूं सवाल कंदियूं आहिनि त असां फेमिनिज़म जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं त बाबा फेमिनिज़म कीअं आहे जिते तबक़ाती ग़ुलामी ऐं औरत जी ग़ुलामीअ जी तारीख़ साॻी आहे त
कीअं तबक़ाती समाज जे हूंदे असां पोइ ऐठां खां पाण खे आज़ादु कराए सघंदासीं। अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर लाल शाह चयो त सॼी दुनिया शिकागो जे शहीदनि जे ॾींहुं मल्हाईंदी आहे, पर अॼु हैदराबाद में पुरत दोस्त पार्टियुनि गॾिजी योम मल्हाइण जो तारीख़ी फ़ैसिलो कयो आहे। असांजूं गॾियल ॻाल्हियूं घणियूं ऐं इख़्तिलाफ़ थोरा आहिनि। सिंध हिकु मज़लूम क़ौम आहे, सो असांजी जंग घण रुखी तरफ़ आहे। 14 मई ते शामिल पार्टियुनि खे घुराए नए इतिहाद खे हितमी सूरत ॾिनी वेंदी। हिन जोड़े मए खां अॻु में पाण में मुलाक़ातूं करे इहा ॻाल्हि तय कई, इहा अंडरस्टैंडिंग पैदा कई त असां धुरियुनि जे विच में जेके इतफ़ाक़ी मामलात आहिनि, जेके जिन ॻाल्हियुनि ते असीं गॾु थी सघूं था, उहे तमामु घणा आहिनि, तमामु वॾा आहिनि, तमामु वसी आहिनि ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं एॾियूं वॾियूं न आहिनि जंहिंजे करे असीं पाण में गॾु न थियूं। ऐं सभिनी दोस्तनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो ऐं उन जो नतीजो इहो थियो आहे त पहिरियों भेरो सिंध में शहीद भुट्टो जी मरकज़ी औरत अॻवान फिरोज़ा लाशारी चयो त शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कंदे चयो त घरू पोरे जो को क़द्रु कोन्हे, उन्हनि खे का उजरत कोन थी मिले। असांखे गॾु थी हिन ज़रदारनि जे निज़ाम ख़िलाफ़ विहणो पवंदो। इंडस्ट्रीज़ में थी रहियो आहे, उन्हनि सभिनि खे अॼु जे ॾींहं ते जॾहिं शिकागो जे शहीदनि समेत पूरे पाकिस्तान जे मज़दूर जेके एहतजाजनि में शहीद थी चुका आहिनि, जंहिंजो एहतसाल इंडस्ट्रीज़ में थी रहियो आहे, उन्हनि सभिनि खे अॼु जे ॾींहं ते पीपल्स पार्टी शहीद भुट्टे जे सीनियर नायब सदर महबूब सियाल चयो त ख़ाबी धुर गॾियल जदोजहद जा इम्कान रोशन आहिनि, पर रुकावटूं बि आहिनि। हाणे लोकल बॉडीज़ जूं चूंडूं थियणियूं आहिनि। ख़ाबी धुर जे पार्टियुनि जे पार अवाम हूंदी आहे, तंहिं करे असांखे हिक ॿिए जो साथारी थियणो पवंदो। सियाल 1 मई जे तारीख़ खे पेश कयो ऐं चयो त असांखे मार्क्स फ़िक्र जे रोशनी में पंहिंजे जदोजहद खे तेज़ ऐं इतिहाद खे मज़बूत करणो पवंदो। नेशनल पार्टी अॻवान ताज मरी चयो त असांखे पंहिंजो जाइज़ो वठणु घुरिजे। ठेकेदारी निज़ाम ज़ोरनि ते आहे, मज़दूरनि खे घटि में घटि इजरत बि ॾियण लाइ हुकुमरान तयारु कोन्हनि। सिंधहारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो त सुभाणे ईद आहे, पर पोरहत जे घर नओं लटो त न पर अटो बि कोन्हे। सिंध जा मज़दूर ऐं हारी फ़ाक़ा कशी में गुज़रण ते मजबूर आहिनि। ख़ाबी धुर जे इतिहाद जी सख़्त ज़रूरत हुई, जंहिं ॾांहुं हाणे पेश रफ़्त थी रही आहे। सिंध में जागीरदानी निज़ाम ख़िलाफ़ वरी हिकु जंग जुटणी पवंदी। जन नाज़िम जोखे जहिड़नि कूंदरनि जा असांखे लॉश ॾिना। पोरहत मज़ाबत अॻवान निसार लगारी चयो त ख़ाबी धुर जे हिन गॾियल प्रोग्राम ऐं इतिहाद लाइ जिन दोस्तनि बि कोशिशि कई आहे, तिन खे सुर्ख सलाम पेश कयां थो। दुनिया हिन मुआइशे डेवलपमेंट जो शिकार आहे। श्रीलंका असांजे साम्हूं आहे। पाकिस्तान जे हुक्मराननि बि मुल्क खे IMF जे हथ ॾेई छॾियो आहे, जंहिंजा अगरा असर पोरहतनि ते पवनि था। सिंध जो मज़दूर बिटी ग़ुलामी में आहे। मुक़ामी मज़दूर खे रोज़गार मैसर कोन्हे। ॿाहिरीं ईंदड़ माण्हुनि खे वर्क परमिट ॾिना वञनि था ऐं जॾहिं त 14 नुक़्तनि ते क़रारदारियूं इतफ़ाक़ सां मंज़ूर पिणु कयूं वियूं। IMF जे पॉलिसी ते हलंदे रेलवे, TIA, स्टील मिल, वापडा, तालीम, सिहत समेत समूरनि सरकारी इदारनि तोड़े शोबनि जी रोज़गारी जी कोशिश बंदि कयूं वञनि। औरतुनि जी घटि में घटि उजरत 1.1 बराबरि कई वञे। खाधे पीते, दवाउनि ऐं तेल समेत रोज़ानी जे इस्तेमालु हेठि शयुनि ते सब्सिडी ॾेई अणसिधो टैक्स ख़तमु करे अमीरनि मथां टैक्स मड़े पोरहत अवाम तां महांगाई जो वज़न घटि कयो वञे। ठेकेदारी निज़ाम में लेबर डिपार्टमेंट मंझि करप्शन जो ख़ात्मो करे समूरनि मज़दूरनि खे अपॉइंटमेंट लेटर ऐं सोशल सिक्योरिटी फ्राहम कई वञे। बंदि थियल मिलूं कारखाना हलाए रोज़गार जे मक़ामी वसीलनि ते मक़ामी पोरहतुनि जो हक़ तस्लीम कयो वञे। ज़रई सुधारा करे कारपोरेट सरमाएदारनि, जागीरदारनि, रिटायर्ड जनरलनि ऐं कामोरनि खां ज़मीनूं वठी बेज़मीन हारियुनि खे विरायूं वञनि। हाण ॿिज ऐं ज़रई दवाउनि खे सस्तो करे आम हारीअ ताईं पहुचाया वञनि। डेल्टा ऐं पुछड़ीअ ताईं पाणीअ जी फ़राहमीअ खे यकीनी बणायो वञे। माहौलियाती शहीद नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ करे जागीरदारीअ जो ख़ात्मो करे शिकार ते पाबंदी बढ़ी वञे।
रहायशी स्कीमुनि तरक़ियाती मनसूबनि जी आड़ में पोरियतनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो करणु ऐं खेनि दरबदर करण जी कोशिशि फिलफोर बंदि कई वञे।